मलिका शाम सिधो इंडिया सकीना जी क़ब्र पुट फलाणे आज़ादार तुझे बाबे जो तंदो विछायो सकीना हलंदी छा अम्मा रोण मां मुझी दिल भरी काने का पर हला जो मथा कोई वरी चमाटू हणे अली जी थी चौंदी आ न सकीना हे तुझे हुसैन जा मातमदार पर जेडी मल तहां रोंदा हो वेठा मसाइब खान पढ़ंदा जनाब ज़ैनब कुबरा को पुछंदी आ अम्मा अम्मा हे असांजा माइट सकीना है तुझे हुसैन जा मातमदार रोई चौंदी आ अम्मा जे हे हुजन हा त मुंहिंजा दुर हीअं न ला मौलाना ज़हीर साईं मां मुनाज़िरी साहब जी तकरीर पे बुधी जी वेहबो मां बाद में पढ़ण वारो मौली साहब ज़ैदी साहब जो हवालो दे हिकड़ो जुमलो न पढ़ियो पर वो क़यामत अज़हर हुसैन ज़ैदी जो जुमलो मुनाज़िरी साहब जो पढ़े त अज़हर हुसैन ज़ैदी चवंदो हो त जेडी मल ज़ंजीर लथन लुट करबला जे माल में ब नंढड़ियों वालियूं जेके अली जी धी खणी अची सकीना जी क़ब्र जे मथों बीही एकड़ो जुमलो चयो सकीना देर सा मिलियूं हिन जे उथे हां त पाया आहिनि अगलो लफ्ज़ ॿुधियो ज़ैदी साहब तो चवे जे हुजे हा तब पाए न सके हा जेके समझंदा जे हुजे हा सकीना तबे पाए न सघिया मरहूम छा चवंदो छो जे इन जे करे जो वालन जे पाइण में गोश्त जी रंडक हूंदी आ ओहो इए कमीने छिके लाथियूं जो कन्नन जूं हे पापड़ियूं जेके चीर ला हुयूं सतों मर्तबो ज़हर मिलियुस अल्लाह जिन भाइरन के भेनर दिनी हुन हुसैन जी भेण जो सदको मौला बख्शे दे ए जेकर नाराज न थियो त हथ बदी हिकड़ी गुजारिश भी कयाम शबीर जे सदके कने भेण के दड़को न दींदो पी जे मरण को पो भा मा सिक लाही दिया भेण पी जी ए खुदा जो वास्तो थी वरी न्याणी के कने टमाट न हंदो का ये उन्हें न्याणी को पुछ जेका पी जी लाश ते जो आई भाकुर पाए जेरी मल वैण पई करे त कमीनन हितों अची वारन मो हथ विधो मथे बिहारे रोई थी चवे बाबा दिस त सही का हिय भी थी उथंदी आ जी मां वन्या मौला आजादारी कबूल करे ये रुअण जो टाइम ही कोने जे टाइम ते बैठो तो ज़ैनब कुबरा जी गरीबी के रुए सतों मर्तबो ज़हर मिलियो दीवारन जा सहारा दींदो 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 नाने जी क़ब्र ते आयो क़ब्र ते बई हथ रखी चे तो नाना अज दाह देण ना आयो नाना आज एक सवाल खणी आयो आहियां नाना जे मां तोड़े अचां त मूंखे क़ब्र जी जाइ ॾींदे नबी जी क़ब्र हली आवाज़ जे तू ईंदे त मां रंज थींदुमि मां त दुनिया में खणी छेड़ायो हो मां पुट ख्याल कजा मता जनाज़े में तीर हणनि सैयद उथियो सिधो उजड़ी मां जी क़ब्र ते आयो अल्लाह हुआ जगह देखारे जिते सुती पई अज भी ज़ैनब जी मां उसते माखे ने अब्बास जी अलम जो कसम हज के दौरान मां सुन्नी भाइरन के उछगारू दे रोंदे ॾिठो जॾहिं मन ज़हरा जी क़ब्र ते ॾिठन त कुछ काहे ई कोन सिवाय बिन सिरुन जे ये मिट्टी जो मिट्टी पई ना बी जो रोज़ो ॾिसी सुन्नी भाइर भी उछगारू नहीं चवंदा या रसूल अल्लाह पंहिंजो रोज़ो भी ॾिस धी जी ग़रीबी भी ॾिस